अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम स्पोर्ट्स बॉक्स में मां आहियां जो मेज़बान राहिब बपड़। नाज़रीन, हिन वक्त मां तव्हांखे जेकॾहिं हिन ते ॾेखारियां सी व्यू जा जेके मंज़र आहिनि चौगिर्द जेके आहिनि सो उहे रांदीगर नज़र अची रहिया आहिनि। ही तव्हांजी स्क्रीन जे साम्हूं बि असां ॾिसण जी कोशिशि था कयूं। ही मुंहिंजे पुठियां बि रांदीगर आहिनि। बीच गेम्स थियनि पियूं, नेशनल बीच गेम्स, जंहिंमें पंजाब, बलोचिस्तान ऐं उन सां गॾोगॾु गिलगित बल्तिस्तान, खैबर पख्तूनख्वा, आज़ाद कश्मीर ऐं सिंध जा जेके आहिनि सो कुलई रांदीगर जेकॾहिं मिलाइजनि था त 8000 रांदीगर मुख़्तलिफ़ 19 रांदियुनि में जेके आहिनि सो हिसो वठी रहिया आहिनि, जंहिं मां जेको आहे सो सिंध जी हर डिवीज़न मंझां हिते जेके आहिनि सो रांदीगर आया आहिनि। ओवरऑल हिते रांदीगरनि खां पुछूं था इंतिज़ामनि जे हवाले सां ऐं उन्हनि जी पंहिंजी रांदि जे हवाले सां त उन्हनि खे हिते केतिरो इन जेको आहे सो बीच गेम्स में बीच ते अची करे केतिरो ख़ुशी महसूस थी रही है। जनाब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। आपका ताल्लुक कहाँ से? कराची। किस गेम में आप हिस्सा ले रहे हैं? थ्रो बॉल में। अभी तक स्टार्ट हुई है, आपकी हुई है तो नतीजा क्या हुआ? अगर नहीं हुई तो कब होगी? नहीं हुई, अभी होगी। अभी होगी। आपको कितना मतलब कि मज़ा आया है यहाँ पर आकर? कितना आपने एंजॉय किया है? बहुत एंजॉय किया, कर भी रहे, अभी तक एंजॉय कर रहे। अच्छा, यहाँ के इंतजामात के हवाले से क्या कहेंगे? बहुत अच्छी है इस बार एंजॉय वो है, सिक्योरिटी है हर जगह पे, घोड़े पे एक ना एक पुलिस वाला है। आप क्या कहेंगे? बहुत मज़ा आ रहा है यहाँ पर, बहुत इन्जॉयमेंट है, इन्वायरमेंट अच्छा है यहाँ पर। यहाँ पर ये मज़ा आ रहा है माशाल्लाह से, इतनी जमात तो सब यहाँ पर आए हुए हैं, अच्छी गेम्स हैं यहाँ पर लगी हुई है माशाल्लाह। ऐसी गेम्स हमेशा होनी चाहिए, ऐसी गेम्स है ना हर साल होनी चाहिए। आप क्या कहेंगे? ऐसी गेम्स हर साल होनी चाहिए। यहाँ पर एंजॉय कर रहे हैं और साथ में कितना पुरुमीद है कि आप यहाँ से जीत के जाएंगे? सर पुरुमीद तो हमें हमेशा रहना चाहिए, क्योंकि खेल में हमेशा जीत की उम्मीद लेके ही जाना चाहिए, और ऐसे गेम्स हमें होते रहेंगे तो हम स्पोर्ट्समैन को भी एक जज्बा आता रहेगा कि जीतने के लिए हमें खेलना है। इस वजह से तो बहुत मज़ा आ रहा है यहाँ पे, और उम्मीद है कि और भी इंशाल्लाह ऐसे गेम्स होते रहेंगे। अच्छा नाज़रीन, पाण हाणे ॻाल्हि ॿोल कयूं था सीमा सां, जेका ब्यूटी कॉन्टेक्स्ट में भी पाकिस्तान के हवाले सां हिसो वठी चुकियूं आहिनि 2014 में। हिते हू इन गेम के हवाले सां कीअं पियूं ॾिसनि सॼी सारी सूरत हाल के? सीमा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। आप खुद कितना एंजॉय कर रही हैं और ब्यूटी कॉन्टेक्स्ट के बाद इधर खेलों की तरफ, मतलब ये थोड़ा सा तजाद नहीं है? नहीं, मैं तो पहले से स्पोर्ट्स में थी, और ब्यूटी कॉन्टेस्ट में तो मैं मतलब बाय चांस आ गई थी, और वहाँ पर भी मैंने सेकंड पोजीशन हासिल की, और यहाँ बहुत मज़ा आ रहा है, बहुत एंजॉय कर रहे हैं। और यहाँ पर गर्ल्स और लेडीज़ जो फीमेल्स आई है उससे मुझे बहुत खुशी हो रही है कि यहाँ पर अपने घरों से लड़कियाँ निकल कर यहाँ पर खेलने आ रही है, तो बहुत अच्छा लग रहा है। अच्छा, क्या समझती हैं आप? ख़ास तौर पर देखा जाए तो पाकिस्तान का जो सिनेरियो था कुछ साल पहले, जब से ज़रबे अज़ब हुई, फिर रद्दुल फसाद हुआ, मतलब इस किस्म की जो ऑपरेशंस हुई हैं दहशतगर्दों के ख़िलाफ़, और एक किस्म का माहौल के अंदर खौफ तारी था। अभी उसी खौफ को ख़त्म करने के लिए मतलब कि ये इस किस्म के इवेंट किए जा रहे हैं, तो क्या समझती हैं आप पूरी सोसाइटी के अंदर कितना पॉजिटिव किस्म का जो है ये पैगाम लेके जाएंगे ये खेल? इस तरह के खेल होने चाहिए, क्योंकि यहाँ पर सब डर और खौफ से बैठे हुए हैं, तो इस तरह के गेम्स होने से ये कि पब्लिक एंजॉय करती है और बाहर निकलने के लिए उनके लिए हौसला पैदा होता है। यहाँ पर अच्छी है, सिक्योरिटी भी अच्छी है, और बहुत अच्छा इन लोगों ने किया हुआ है, तो ऐसे होने चाहिए प्रोग्राम्स। आप कितनी पुरुमीद हैं कि ये जो खेल हैं दूसरे जो हमारे सूबे हैं वहाँ तक भी अच्छा पैगाम लेके जाएंगे? क्योंकि नेशनल गेम्स यहाँ पर तो कराची के अंदर बीच गेम्स के हवाले से जो नाम दिया गया है, फर्स्ट टाइम ही हुए हैं। 8000 पूरे मतलब के पाकिस्तान से प्लेयर्स आए हैं, चाहे वो मेल हों या फीमेल हों, सारे के सारे। दूसरे सूबों में मतलब कि कितनी उनको करेज होगी कि इस किस्म के खेलों की तरफ वो राग़िब हो सकें? देखिए, अभी तो यहाँ पर इन लोगों ने ये किया है प्रोग्राम, तो मुझे लगता है कि यहाँ पर गिलगित है, पंजाब है, यहाँ से हर कोई एक उम्मीद लेके जा रहा है कि वो लोग अपने वहाँ पर गांव में या अपने शहर में जाके इस तरह के प्रोग्राम्स करेंगे, क्योंकि हर कोई जाहिर सी बात है यहाँ पे एंजॉय कर रहा है और बहुत मज़ा आ रहा है सबको। क्या पैगाम देना चाहेंगे आप? मैं तो ये पैगाम देना चाहूँगी कि इस तरह के प्रोग्राम्स होते रहे, और गर्ल्स को, फीमेल्स को आप लोग मोटिवेशन दें कि वो आगे आएँ। आप किस गेम में हिस्सा ले रही हैं? थ्रो बॉल। तकरीबन कितने प्लेयर्स हैं इधर के कराची के? कराची से तकरीबन गर्ल्स की जो है वो 4 टीमें हैं। अच्छा, मतलब कि विन करने के हवाले से आप पुरुमीद हैं? जाहिर सी बात है, कोई भी खेल हो, चाहे वो इंडोर हो आउटडोर हो, विन तो अपने जहन में रखना ही है कि हमें विन करना है। बट यहाँ पर विन और लॉस का तो कोई वो है ही नहीं। यहाँ पर जो सब रंगारंग सब लोग जमा हुए हैं, यही एक अपने अंदर एक अनोखापन है। अच्छा, इसके अलावा देखा जाए तो सिंध गेम्स काफ़ी सालों से नहीं हो रही हैं, उसके हवाले से क्या कहेंगे?
हम अगर बैकवर्ड जाते हैं तो बैकवर्ड में आप बहुत सारी नेग्रेसिस को देखते हैं, इन सब को मत देखिए, आप ये देखिए कि अब आगे क्या हो रहा है। तैयारी बहुत ज़्यादा अच्छी है और उम्मीद है जीतेंगे इंशाल्लाह। अच्छा, मतलब कि कितनी प्रैक्टिस की है आप? प्रैक्टिस पेपर चले थे तो थोड़ी कम की है पर प्रैक्टिस पूरी है पहले। क्या आप पूरी उम्मीद है? जी बिल्कुल। जीतने का सोच के नहीं, हम जो अगर हम खेलने जाएं तो सब अपना बेस्ट दें ताकि हम अच्छा खेल सकें। हम पूरे जोश के साथ हैं और अच्छे से खेल के जीत के जाएंगे। हम बहुत मेहनत करके आए तो इंशाल्लाह हम जीतेंगे। मतलब जो भी टीम हमारे सामने होगी उनको टफ टाइम दूंगी। हम लोग ने अपनी पूरी तैयारी की है और हम पूरे जोश के साथ खेलेंगे ताकि अपने स्कूल को जिता कर आ सकें। बेटे आपकी कितनी तैयारी है? बहुत तैयारी है आप पहुंच सकेंगे मतलब कि इस खेल के हवाले से? जी, बहुत अच्छी तैयारी है, हमने काफ़ी प्रैक्टिस की है, हमारे सामने जो टीम आएगी हम उससे जीत के ही रहेंगे। गेम बहुत अच्छा है, ये इंटरेस्टिंग है इस वजह से। और मतलब कि यहाँ पर आकर कितनी खुशी महसूस हो रही है? सर बहुत ज़्यादा फ्रेंड्स हैं, सब मस्ती है इस वजह से। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम सर। आपको इधर आकर कितनी खुशी महसूस हो रही है? सर बहुत ज़्यादा, ये तो हमारी सोच से भी ज़्यादा अच्छा इवेंट हो रहा है। काफ़ी हम लोगों ने जितना सोचा नहीं था लेकिन ये उससे ज़्यादा बेस्ट इवेंट जा रहा है और आई होप हम आगे भी बहुत इंजॉय करेंगे। इंशाल्लाह कोशिश तो हम अपनी पूरी करेंगे, सीखे भी बहुत अच्छा है तो इंशाल्लाह अपनी एफर्ट दिखाएंगे। हमारी काफ़ी अच्छी तैयारी है इस इवेंट के हवाले से, हमने काफ़ी प्रैक्टिस की थी, इंशाल्लाह हम जीत के जाएंगे। बीइंग अ प्लेयर मुझे बहुत अच्छा महसूस हो रहा है। यहाँ पे ऐसे प्रोग्राम्स मुनक्किद करने चाहिए, इससे लड़कियों और लड़कों में जोश व वलवला पैदा होता है और गेम्स की तरफ मुतवज्जा होने का, और ये बहुत अच्छा ज़रिया है कि इस तरीके की ओपनिंग रखी है गेम्स की, बीच गेम्स की, तो ये बहुत अच्छी एक तकरीब है। खेलों के हवाले से सिंध में जो है ना ऐसी सरगर्मियाँ बहुत कम होती है जहाँ पे इतनी सारी जो है ना मुल्क में परेशानी है, उसके लिए खेलों का जो हिस्सा है वो बड़ा मुस्बत किरदार अदा करता है। तो इस तरीके के गेम जैसे बीच गेम है, नेशनल गेम है, सिंध गेम्स है, अभी साइकिलिंग रेस करवाई सिंध स्पोर्ट बोर्ड वाले ने, तो बहुत अच्छी होनी चाहिए। असां पहिरीं लाड़काणे खां आया आहियूं ऐं 10 खिलाड़ी आहियूं, शूटिंग वॉलीबॉल खेॾणु आया आहियूं ऐं असांजो माना हीअ जेको इवेंट आहे तमामु बहितरीनु आहे, वॾो मज़ो पियो अचे। हे नेशनल बीच ते जेको इन प्रोग्राम सेटअप कियो आहे ऐं असां बिल्कुलु पुरुमीद आहियूं इंशाअल्लाह ताला फ़तेह लश्कर या अली ऐं सदाईं पूरे पाकिस्तान में बि असांजी बेनज़ीर क्लब जे नाले सां हूंदो आहे। हे त डिवीज़न जे हिसाब सां आया आहियूं ऐं पोजीशन माणींदा आहियूं पाकिस्तान में। असां हर साल सिंध गेम बि खणंदा आहियूं, शूटिंग वॉलीबॉल जेकी हर साल थींदी आहे उहा बि असांखे एज़ा सिर्फ़ु लाड़काणी कई आहे। साल त मुसलसल 10-15 साल जेकी बि सिंध गेम थी आहे उहा असां सिर्फ़ु लाड़काणी असां विन कई आहे। शूटिंग बॉल जी टूर्नामेंट खेॾंदड़ टीम आहे, असां तक़रीबन पूरे पाकिस्तान में खेॾंदा आहियूं। हाणे बि कुझु टाइम अॻु में लाहौर में खटी आयासीं, ॿियो पंजाब में ॿिए हंधि खटी आयासीं, फाइनल खटंदड़ टीम आई आहे। हाणे बि इंशाअल्लाह तव्हांखे फ़तेह नज़र ईंदी। साईं कोॾी असांजी रांदा जेको कराची सां खेॾणु आया आहियूं ऐं सिंध गेम जेके बि थियूं आहिनि उन में कोॾी सखर डिवीज़न नंबर 1 ई ईंदी आहे ऐं सिंध जी सखाफ़त रांदा ऐं इहा असां ई जीतींदा इंशाअल्लाह। हाणे बि कराची खां इन बीच ते जीतींदासीं ऐं ख़ुशियुनि सां वेंदासीं। असांजो इहो ई ख़्यालु आहे त अॻिते हली तमामु वॾा खिलाड़ी थियूं, ॿुधाई पाकिस्तान जो नालो रोशन कयूं। असां ॾाढियूं सुठियूं टूर्नामेंटूं खटियूं, लाहौर में थी टूर्नामेंट असां खटीसीं, लैया में थी असां खटीसीं, ज़ियारत थी असां खटीसीं, वॾा इवेंट खेॾंदा आहियूं पर सरकारी तौर ते असां सां मदद का नथी कई वञे। हिन वक़्त ताईं असांजी 30-31 साल उमिरि आहे पर आर्डर सरकारी को माना कंहिं खिलाड़ीअ खे न मिलियो आहे। साईं असां शहीद बेनज़ीर डिवीज़न खां आया आहियूं, असां हिते सिंध गेम रांदि खेॾणु, सिंध अलाह ख़ैरु करे। असां मुंहिंजा वॾा पहलवान आहिनि, हिते उमेद सोभ कंदासीं, खटे वेंदासीं। मोहम्मद बश्क महर साहिबु मिनिस्टर असांजो, उन ई रांदि करायो, असांजी वॾी ख़ुशी आहे। पहलवान किथां किथां जा? सिर्फ़ु नवाब शाह खां आहिनि, कराची, ॿियो किथां आहिनि? साईं पहलवान कराची जा आहिनि, ॿियो जामशोरे जा आहिनि, के नौशारे जा आहिनि, मल हर हिकु ज़िले जा आहिनि। उन्हनि खे वठी आयासीं सिंध गेम में शरीक। टोटल घणा मल आया? टोटल सही मल आया आहियूं असीं 12 कराची जा आहिनि, मल थोरा खयां विया आहिनि। सिंध गेम में अॻे 80-90 मल विढ़ंदा हुआसीं, हींअर ॿिनि ज़िलनि मां कंहिं मां मल कोन थिया आहिनि। सुबुह जी त उमेद इहा ई खणी आया आहियूं ऐं खटींदासीं बि सही ऐं उन खां पोइ हीउ तमामु प्रोग्राम सुठो थियो। अॻे बि खोड़ सिंध गेमियूं खटियूं अथसीं, विढ़िया पियूं, वरी ही चांस असांखे वरी मिलियो आहे। असां ज़िला नवाब शाह शहीद बेनज़र बाद उन खां आयल आहियूं। ऑफिसर असां वठी आया आहिनि, अलाह कंदो त असीं खटींदासीं ऐं मज़ो ईंदो ऑफिसरनि खे, बिल्कुलु खटींदासीं
मां नवाब शाह जो पहलवान पहिरें जोड़ में विढ़ंदा आहियूं। भिटशाह कलंदर जा असां बिल खयां आहिनि। भिटशाह कलंदर विढ़ंदा आहियूं, सचल विढ़ंदा आहियूं, सूफ़िन में विढ़ंदा आहियूं, हर मेले में असां मल विढ़ंदा आहियूं, सरकारी मलाखड़ा विढ़ंदा आहियूं। पर सरकार असांजे लाइ कुझु बि नथी करे, एतिरो बि किरायो न ॾींदी आहे जो असां वापसि पंहिंजे ॻोठ पुॼी सघूं। को किरायो भाड़ो ॾिनो आहे? हिननि अञा ताईं त असांखे रुपयो बि कोन ॾिनो आहे। पोइ हाणे जेको ॾिनऊं नसीब, पर असांखे हुकूमत सां असांखे अपील आहे त असांखे हुकूमत माना का ड्यूटी ॾे, असांखे को अॻिते वधाए। सर असां 3 जोड़ में विड़ूं पिया, सुठा महीना हींअर विड़ूं पिया पंहिंजे हिसाब सां। कलंदर लाल शहबाज़ जे मेले तां फाइनल कई किरियासीं असां। मुंहिंजो भाउ फिदा हुसैन एवॉर्ड हासिल कयो ऐं असां बहितरीन महीना हींअर मल विड़ूं पिया। डिस्ट्रिक्ट शहीद बेनज़ीर आबाद जो रहवासी आहियां। असां इन प्रोग्राम मां मुतफ़िक़ आहियूं त अहिड़ा प्रोग्राम कया वञनि ऐं पहलवाननि जो वधि में वधि ख़्यालु कयो वञे। हीअ सिंध जी सखाफ़त आहे, हिन खे उजागर कयो वञे ऐं असांखे कलंदर लाल शहबाज़ जो मूं एवॉर्ड हासिल कयो ऐं जेको आहे असांखे केतिरा ई खाता आहिनि उन्हनि में असांखे नौकरी ॾिनियूं वञनि, जीअं वापडा आहे या केतिरा ई खाता आहिनि उन्हनि में असांखे नौकरी ॾिनियूं वञनि। माशाअल्लाह ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे अहिड़ा इवेंट्स वापसि अचनि था। ऐं तव्हां ॾिसो था त पूरे पाकिस्तान मां टीम अची अॼु पार्टिसिपेशन कई आहे। त अहिड़ा इवेंट्स थियणा घुरिजनि। पंहिंजे सिंध में इहा ई कमी हुई, पाण हिकिड़ो अञा प्लेयर्स पंहिंजनि खे अपॉर्चुनिटी मिलंदी अथनि, ॿारनि पंहिंजे प्रोविंस पंहिंजे भाइरनि सां खेॾंदा, अञा पंहिंजी हुननि जी स्किल्स जेके इम्प्रूव थींदियूं, त ॾाढी बेहद ख़ुशी थिए थी। इंशाल्लाह अञा हे तव्हां ॾिसो था नेशनल इवेंट्स आहिनि, इंशाल्लाह इनखे इंटरनेशनल बि बणायो वेंदो। अच्छा, तव्हां इंटरनेशनली जे हवाले सां बि जेके स्टेप वठो पिया उहो बि सुठी ॻाल्हि, पर इन खां अलावा सिंध गेम्स जे हवाले सां बि ॻाल्हि थींदी रही ऐं ख़ासि तौर ते बीच गेम्स जे हवाले सां फस्ट टाइम थियो आहे, इहो अॻु में कोन थियो। वरी पोइ हिन खे बि कंटिन्यू तव्हां कंदा ऐं सिंध गेम्स खे बि ॿई माना जेको आहे सो इवेंट मुनक़िद थींदा रहंदा। जी बहितर खां बहितर बनायो वेंदो। मां उहो ई चवां थो त हाणे नेशनल कयो आहे, हिनखे इंशाल्लाह अॻिते दफ़े कोशिशि कंदासीं त हिनखे थोरो अञा इंटरनेशनल स्टैंडर्ड ते खणी वञो त हमेशह बहितर ॾिसंदो इवेंट। बाक़ी जेसि ताईं सिंध गेम्स जी ॻाल्हि आहे, सिंध गेम्स में कुझु असांखे इहे इश्यूज़ आया त कुझु ॿारनि जा एग्ज़ाम्स बि हुया, कुझु मसइला मसाइल अची विया, ॿिया बि जीअं मौसम जो साथ। हाणे हे त बीच आहे, हिते तव्हां ॾिसो था त राति जो हिकिड़ो स्पोर्ट्स जो इवेंट थी सघे थो, पर सिंध गेम्स में हिकिड़ी गर्मी हुई, अहिड़ी मतिलबु मौसम साथ न ॾिनो त न कराए सघियासीं। त इंशाल्लाह ताला ॾिसो त हाणे इन साल में मतिलबु हाणे नेक्स्ट फाइनेंशियल ईयर जीअं असांजो अचे थो, इन में बहितर खां बहितर अहिड़ा सिंध गेम्स न थिया हूंदा कॾहिं जहिड़ा असां तव्हां करे ॾेखारींदा। अच्छा, साइकिलिंग, मलाखड़ो ऐं ॿियो जेका रेस ॾिठी असां सिंध में ख़ासि तौर ते घोटकी खां जेका स्टार्ट थी, उन में ओवरऑल नौजवाननि जी केतिरी पार्टिसिपेट रही ऐं उन्हनि में माना केतिरो माना उनखे करेज मिली इन शयुनि मां? माशाअल्लाह ॾाढो सुठो। तव्हां ॾिठो त असां मैराथन जेको कयासीं उनमें असां एक्सपेक्ट कयूं पिया त को 500 माण्हू ईंदा, पर उते हज़ारनि जी तादाद में माण्हू निकिता। साइकिलिंग में तव्हां ॾिठो त एतिरा असां सोचियो ई न से त 1600 किलोमीटर 1600 किलोमीटर केरु साइकिलिंग करे हलंदो, त अहिड़ा प्रोफेशनल स्पोर्ट्समैन पाण वटि पिया आहिनि, साइकिलिस्ट आहिनि। त अॼु हे इवेंट कयो आहे त हिते बि 1000 खां मथे ऑफिशियल्स तव्हांजा ॾिसो न, छड़ो प्लेयर नथा सुधरनि, हिन में तव्हांजे उन्हनि जी स्किल्स अथियूं, बल्कि जेके तव्हांजा कोचिस आहिनि, जेको टेक्निकल स्टाफ आहे, उन्हनि जी बि स्किल वाधियूं इन में। त ॾाढी सुठी हिकिड़ी अपॉर्चुनिटी आहे नौजवाननि लाइ और गॾु पंहिंजे ऑफिशियल्स लाइ पंहिंजी स्किल्स खे अञा पॉलिश करण जी। ॿियनि सूबनि खे कहिड़ो पैगाम ॾींदो सिंध जी धरती आहे तव्हां? बिल्कुलु, असां हमेशह सिंध वारनि प्यार कयो आहे सभिनि सां। इहे जेके पंहिंजी धरती आहे इहा मोहबत जी धरती आहे, ऐं हो आया आहिनि, हुननि खे वेलकम कयूं था ऐं ॾाढो माशाअल्लाह ख़ुशि आहिनि हो हिते अची करे। ऐं इंशाअल्लाह ईअं ईंदा रहनि, असां ईअं इवेंट्स रखंदा रहंदासीं पंहिंजे भाइरनि लाइ ऐं ईअं इन्हनि खे इंशाअल्लाह वेलकम कंदा रहंदासीं सिंध में। नाज़रीन, नेशनल बीच गेम्स जे हवाले सां पंहिंजे प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे। पाण मिलूं था हिकिड़ी मुख़्तसिर साई खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन अचो त प्रोग्राम सिलसिले खे उतां ई अॻिते वधायूं जिते पाण छॾियो होसीं। नाज़रीन, ॻाल्हि ॿोल था कयूं समरीन सां, जेके माना हिते इन गेम जे हवाले सां अणसीधी तरह इन्वॉल्व आहिनि, छो त हुनजा ॿार बि हिते खेॾी रहिया आहिनि। समरीन, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कैसे गेम के हवाले से मैं तो बाद में पूछूंगा, लेकिन ओवरऑल ये बीच गेम्स आपको कैसे लगते हैं? बीच गेम्स त असां सभिनि लाइ, जीअं असां सिंधी आहियूं त असां त चाहियूं था असांजा ॿार जेका अॻियां प्रमोट थियनि
असांजे मुल्क में जेका बि ॿार अचनि था पूरे पाकिस्तान जे प्रोविंस में अचनि था वो असांखे ख़ुशी थी थिए हिक ॿिए सां प्यार मोहब्बत थिए उन्हनि में भाईचारो थिए उन्हनि में प्यार मोहब्बत अॻियां वधे हिक ॿिए में इंटेलेक्चुअल थियनि पर प्रॉब्लम इहो आहे त गेम्स जॾहिं बीच गेम्स थियनि थियूं त लॉजिक इहो आहे त ॿारनि खे असां जेको अॻियां प्रमोट था कयूं उहो फेयर बेस ते थिए ईअं न थिए त फेवरिज़म हुजे हाणे अॼुकल्ह ॿारनि जा ओ लेवल जा एग्ज़ाम सां हलनि CIE जा एग्ज़ाम सां हलनि त उहो तव्हां ॾिसो था त हुन में ॿार पंहिंजो केतिरो प्रेशियस टाइम पंहिंजो कढी करे ऐं अचनि था फॉर द गेम्स ऐं फर्स्ट टाइम गवर्नमेंट वी आर वेरी थैंकफुल टू द गवर्नमेंट सिंध गवर्नमेंट जो ॿारनि खे एॾो सुठो उन्हनि प्लेटफॉर्म ॾिनो आहे ऐं बीच गेम्स लाइ ऐं एॾो सुठो इहो मक़सदु बि आहे त असांखे पंहिंजे बीच खे प्रिज़र्व करणु घुरिजे बजाए की हिन में कचिरो ऐं हे हो सभु कुझु जेको अॼुकल्ह हले थो उहो कयूं था पर प्रॉब्लम इहा आहे त जेको हिते फेवरिज़म ॾाढी आहे पाकिस्तान में उहो थोरो सम्झायो उहो इहो आहे त जॾहिं टॉस थी थिए त टॉस जे हिसाब सां जेको टीम आहे उहो हलो खेॾनि थियूं पर इहो आहे त कोर्ट जेका आहे उहो हाफ थियनि थियूं कोर्ट चेंज थो थिए कोर्ट चेंज थिए ई नथनि हिते थियो ई न आहे उन्हनि चयो त हाणे आख़िर में त बीच में असां कोर्ट चेंज ई नथा कयूं त इहो पहिरियों ई ॿुधाए छॾींदा न प्लेयर्स खे त अगरि बीच में खेॾण जा कोई मतिलबु आहिनि टिप्स आहिनि त उहो ॿारनि खे प्लेयर्स खे उहो पहिरियों ॿुधाइणु घुरिजनि त उहो नथा ॿुधाइनि हिते त हाणे पोइ वरी एंड में इहो था चवनि त जी प्लेयर्स जेके आहिनि कैपेबल न आहिनि त हाणे तव्हां ॿुधायो न इहो पोइ ॿार त वीचारा सफ़र डिसार्ट थी वेंदा प्लेयर्स त डिसार्ट थी वेंदा न मतिलबु जेका गेम पई थिए हिन वक़्तु उनजे हवाले सां तव्हां चओ था त को मुस्बत कोन बल्कि माना ॿारनि खे अञा दिलि शिकस्त करण जे लाइ ॼण रची वई बिल्कुलु उहो त थी वई आहे लॻे थो हिकिड़ो त एतिरी हवा थी हले पहिरीं ॻाल्हि कैच करण जो एॾो ॾुखियो आहे हाणे हिकिड़ी पासे ते हवा न आहे हिकिड़े कोर्ट ते हवा कोन्हे ॿिए कोर्ट ते जेका आहे न उहो विंड ब्लो थी थिए त उहो कैच करण वारो उहो स्लिप थो थिए ॿियो त पाणी आहे हेठि समुंड जो पाणी आहे स्लिप थो ॿारनि खां स्लिप थो थिए न प्लेयर्स खां त वरी पोइ ॿिए पासे हुननि खे ॿियो पोर्शन मिलणु घुरिजे न मां हिन वक़्तु ताईं जेकी शइ सम्झी सघियो आहियां उहा इहा त तव्हांजी जेका टीम आहे जंहिंमें तव्हांजा ॿार खेॾनि था उहे लॻे थो शिकस्त खाई विया आहिनि उहो त आहे न उहो त ॻाल्हि आहे बिल्कुलु हा बिल्कुलु नेचुरल ओवरऑल बहरहाल माना इहे त शयूं थींदियूं आहिनि नंढियूं सनियूं सुखियूं जेके आहिनि खामियूं बि थींदियूं आहिनि हर वॾो जेको इवेंट हूंदो आहे उनमें थींदियूं आहिनि ओवरऑल तव्हांखे मतिलबु हितां कहिड़ो क़िस्म जो सम्झो था पिया त माना हिकिड़ो थींदो आहे न त बहितर क़िस्म जो it's a very good thing that government has brought it for the players ऐं असांजे ॿारनि लाइ ॾाढो ज़रूरी आहे त उन्हनि खे फिज़िकल एक्टिविटी थियणु घुरिजे हुननि जी ग्रूमिंग लाइ इट्स वेरी इंपॉर्टेंट बिकॉज जीअं अॼुकल्ह लॻे थो त ॿार जेका आहिनि न वधीक तव्हां ॾिसो था इंटरनेट ऐं इंडोर गेम्स में इहो वरी आउटडोर गेम्स आहिनि हिन में ॿारनि जी फिज़िकल एक्टिविटी थिए थी ॿारनि जो बिल्टअप सुठो थो थिए बजाए की ऐं इंट्रैक्शन थिए थी ऐं जीअं लॻे थो जीअं अबव 800 प्लेयर्स आया आहिनि पूरे पाकिस्तान में डिफरेंट प्रोविंसिस में त इहो लॻे थो त जीअं ॿारनि लाइ ॾाढो सुठो पॉज़िटिव आहे इहो आपकी गेम के हवाले से कुछ क्राइसिस आए कुछ थोड़े बहुत मसाइल आए वो क्या थे एक्चुअली हुआ ये है कि आई वाज द कैप्टन सही है जब टॉस किया तो हमने बॉल ली सर्व थ्रो करना चाहा तो उन्होंने कोर्ट लिया सही है अब पहला कोर्ट हम हारे बिकॉज हवा इस तरफ हमारी तरफ चल रही थी तो हम खेल नहीं पाए सही है अब अमूमन जब पहले 15 मार्कर का जब कोर्ट ख़त्म होता है तो हमारा काम है हम उस कोर्ट में जाएं हम उस कोर्ट में नहीं गए विच इज़ अ फाउल इसके हिसाब से हमें वो टर्न मिलनी चाहिए वो उसी जगह पे कंटिन्यूस खड़े रहे और हमें कोर्ट सर्व करने का चांस नहीं मिला इसीलिए वी लॉस्ट अच्छा तो इसके हवाले से आपने जो रेफरी थे उनको ये बात बताई कि ये इस किस्म के मसाइल हैं बोला उनको कहा कि बेस्ट ऑफ 3 होता है तो हाफ कोर्ट आप कराएं तो उन्होंने कहा नहीं ही रिफ्यूज्ड तो मतलब कि आगे आपके अभी क्या चांसेस होंगे बस आउट हो गए नहीं सर मकबूल ने कहा है कि फिर से होगा अभी कहा है मतलब जो इवेंट मतलब के आप हार चुके हैं वो दोबारा होगा नहीं एक कोर्ट फिर से होगा जो हमें टर्न नहीं मिली थी ना कोर्ट चेंज करने की हम उस कोर्ट में खड़े होंगे और फिर खेलेंगे अच्छा उसके बाद फिर नताइज क्या आएंगे अब ये तो पता चलेगा ना मतलब कि इतने आपके पास पॉइंट्स हैं आप उस कोर्ट के बाद भी मुकाबला कर सकती हैं विन के चांसेस हैं बिल्कुल चलें ठीक है ये तो आपके आज के खेल के हवाले से बातें हुई दूसरी तरफ ये कि यहाँ पर तकरीबन 8000 से ज़ायद दूसरे सूबों से भी बॉयज़ और गर्ल्स आए हैं यहाँ पर पार्टिसिपेट करने के हवाले से तो ओवरऑल क्या सोसाइटी को मैसेज जा रहा है या आपने कितना एंजॉय किया है एक्चुअली एक्सपोजर बहुत है बिकॉज थ्रो बॉल इज़ ऑलवेज इंडोर गेम होती है और बहुत लिमिटेड होता है कि आप किसी स्पेसिफिक इंस्टीट्यूट या कॉलेज या ग्राउंड में जाके खेलो
यहाँ पे एक्सपोजर है, आप पहली बार पता चल रहा है कि बीच में खेलने का क्या होता है। मतलब इस एक्सपीरियंस को आप आगे चलकर एडॉप्ट करेंगी? नहीं, इसको नहीं करूँगी एक्चुअली, नेवर। बीच वाला कभी नहीं, बिकॉज बीच तो बना ही नहीं है ना थ्रो बॉल के लिए, कोर्ट होता है हमेशा, जो सर मकबूल हमेशा करवाते हैं। ओवरऑल क्या पैगाम देंगी आप जो घर में बैठी हुई हैं लड़कियां और जिनको ये सहूलत दस्तयाब नहीं है, उनको क्या पैगाम? एक्चुअली मैं कहती हूँ गर्ल्स को ये नहीं बताना चाहिए कि आपको ये करना है कि नहीं करना। गो आउटसाइड एंड अडॉप्ट स्टफ, जाओ, निकलो, एक्सपोजर लो, बिकॉज अब हम जिस ज़माने में रह रहे हैं तो लड़कियां तो सब कुछ कर सकती हैं, और अब ये नेशनल इंटरनेशनल लेवल पे भी होता है, तो बहुत बड़े चांसेस है यू कुड बी समथिंग एंड मेक पाकिस्तान प्राउड ऑब्वियसली। नाज़रीन, ॻाल्हि ॿोल कयूं था मलाखड़े जे हवाले सां नज़ीर विस्तुलो मूंसां गॾु आहे, जेके माना कमेंट्री जे हवाले सां पूरी सिंध छा सभिनी सूबनि में मशहूरु, उन खां पुछूं था हिते जेको बीच गेम्स में मलाखड़े खे शामिलु कयो वियो आहे, मलाखड़े जे हवाले सां खेनि जेको आहे सो केतिरी हिते ख़ुशी थी आहे मुनक़िद कराइण ते, या संदन तहफ़ुज़ात छा आहिनि? कीअं पिया ॾिसो हिते का शइ तव्हांजी अनाउंसमेंट जो कुझु कोन्हे, मलाखड़ो हिते अहिड़ी सूरत हाल में पियो हले, कीअं छा चवंदो? अहिड़ी सॼी गेम जेका आहे ऑफिसर जे हवाले आहे, उहे स्पीकर बि कोन, स्पीकर जे मां कमेंट्री बि कयो आहियां, पर हाणे असां मुलाज़िम आहियूं, गवर्नमेंट जा मुलाज़िम आहियूं, असां उन सां अचणो हलणो आहे, पोइ पीरियड मलाखड़े जेका आहिनि पोइ उते असांजी कंपेरिंग बि थिए थी ऐं असांखे दाद बि मिले थो, इहे असां मुलाज़िम आहियूं, असांखे उहो कमु करिणो आहे। हिते मलाखड़ो जो त थियो त आहे खणी बीच गेम्स में, उहो मलाखड़े जो जेको ज़ौक़ु आहे, जेको शौक़ु आहे, जेको रंग आहे, जेको निखार आहे, उहो नज़र अचे थो? सर उहो जेको आहे पब्लिसिटी थींदी आहे, अवां खे ॿुधायो पब्लिसिटी कबी आहे भाई, ऐं बेरवाल भुटो हे रांदियूं करायूं आहिनि त उन पब्लिक जे गॾु थींदी आहे, ऐं हीअं में उहा पब्लिसिटी कान थी आहे, इन करे माण्हू घटि आया आहिनि। बाक़ी मलाखड़ी मज़ो हूंदो आहे कंपेरिंग में, जो करे अॻिलो सम्झे त हीउ हितां जो आहे, नवाबशाह जो आहे, सखर जो आहे, ऐं हीउ कराची जो आहे। ओवरऑल हिते सिर्फ़ु माना नवाबशाह खे घुरायो वियो आहे, नवाबशाह ऐं कराची, छा सिंध जे अंदरि ॿियनि ज़िलनि में पहलवान उन्हनि खे कोन घुरायो आहे? मां हाणे कहिड़ा लफ़्ज़ चवां, पाण ऑफिस जेके घुराइनि घुराए त कॾहिं नवाबशाह डिवीज़न या कराची डिवीज़न, पोइ जीअं ऑफिस ने हुकुम जो आहे असां हुन हुकुम खे तमील कयो। मुतालबा कहिड़ा आहिनि या हिन वक़्त ताईं कहिड़ा मुतालबा मञिया विया आहिनि पहलवाननि जा? साईं मुतालबा जेके असां खया आहिनि, कोच खया अथनि 15 कोच आहिनि, ऐं अञा अञा कोच खणंदासीं, पघार वधाईंदासीं, तो हाली 10 ॾियनि था ऐं 14 ते ऐलान थी वियो आहे, अञा उहा मिली न आहे। मलाखड़े एसोसिएशन जे हवाले सां कराची जा प्रेसिडेंट आहिनि जेको आहे ख़ैर मोहम्मद साहब, अचो त पाण हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं। साईं अस्सलाम वालेकुम। महिरबानी साईं, राय बब्बड़ साहब सिंध टीवी वारनि जी महिरबानी। मुंहिंजो नालो ख़ैर मोहम्मद भटिया ऐं डिस्ट्रिक्ट साउथ जिते ही बीच गेम थी रहियो आहे, इन डिस्ट्रिक्ट जो सदर आहियां, ऐं असांखे वॾी ख़ुशी आहे जो सिंध जी क़ौमी रांदि मल्ल, असांजी क़दीमी सिंध जी क़ौमी रांदि आहे। अॼु हिते सिंध जा चूंड मल्ल पहलवान मौजूदु आहिनि, ऐं हीउ मलाखड़ो जेको आहे ऐं वॾो प्रोग्राम आहे, हिन में तक़रीबन 10-15 रांदियूं आहिनि, उन्हनि में मलाखड़ो भी शामिल है, कोडी कोडी शामिल है, बियूं काफ़ी रांदियूं आहिनि। उहो सिंध स्पोर्ट्स जो जेको रांदियुनि जो इदारो उन जे तरफ़ां थी रहियो आहे, उनजो अॼु पहिरियों कल्ह उन जी ओपनिंग हुई, अॼु पहिरियों मलाखड़ो आहे। ऐं इनशाला असीं कोशिशि कयूं पिया त कराची जो जेको मुक़ाबिलो आहे नवाबशाह जे पहलवाननि सां आहे, ऐं असांजी कोशिशि रहंदी त कराची पहिरियों नंबर अचे मलाखड़े जे हवाले सां। कराची त पहिरियों नंबर अचे, हिते इंतज़ाम कीअं कया विया आहिनि, उन्हनि मां तव्हां मुतमिन आहियो न आहियो? ओवरऑल तव्हां छा चवंदव, सिर्फ़ु नवाबशाह खे घुरायो वियो आहे, ॿियूं डिवीज़नूं किथे आहिनि? उन्हनि मां बि कुझु मल घुराया विया आहिनि, ऐं कराची जे अंदरि ऐं अंदरूनी सिंध जे अंदरि तक़रीबन ॿियनि जॻहियुनि ते मेला मलाखड़ा बि हली रहिया आहिनि, उनजे करे बि पहलवान जेके आहिनि थोरा घटि अची सघिया आहिनि, ऐं उन्हनि जा जेके मेन मुख्य जेके आहिनि अॻुवाण उहे बि हिते मौजूदु आहिनि। ऐं मौसम जे हिसाब सां हे साहिल समुंदर ते तव्हांखे ख़बर आहे सी व्यू ते हींअर मौसम आहे, हिते वारी उॾरे पई, ऐं माण्हू बि हज़ारनि जी तादाद में मौजूदु आहिनि। असांजा स्पोर्ट्स जा ऑफिसर
जेके तव्हां सवेरे ॾिठा हूंदा उहे मौजूदु हुआ ऐं मलाखड़े जेको फाइनल आहे उन में असांजो जेको मिनिस्टर आहे स्पोर्ट्स जो या सेक्रेटरी आहे उहे वेंदा ऐं उन्हनि जी कोशिशि आहे त असां आला क़यादत पीपल्स पार्टी जा जेके अॻुवान उन्हनि खे घुरायूं। तव्हांजा मुतालबा सभई मंज़ूर थी चुका आहिनि मल्लनि जे हवाले सां? न साईं, असांजा मुतालबा त मल्ल पहलवाननि जा कॾहिं बि इहे मूंखे त उमेदु आहे पूरा थियनि, पर मुंहिंजे ख़्याल में कोन थींदा, छो त सॼी सिंध में मल्ल पहलवाननि सां वॾी ज़्यादती आहे ऐं मल्ल में 28 ज़िला आहिनि सॼी सिंध में, उन में मल्ल में 17-18 कोच आहिनि, उन्हनि वीचारनि खे 10,000 रुपया पघार थी ॾिनी वञे ऐं काफ़ी सिंध जा रोस्तम मल्ल मशहूरु जेके ज़माने में रहिया ऐं हितां खां इंडिया में, जापान में, कोरिया में मल्ल वञी विड़िया, उन्हनि जे लाइ वज़ीफ़ा मुक़ररु न कया विया अॼु ताईं, जेके बीमारी जी हालत में ही दुनिया छॾे विया। उन्हनि में शेर मीरबर जे ख़ानदान मां कंहिंखे बि वज़ीफ़ो नथो मिले, या सरवर जतोई हो, रही बख़्शीदी हो, काफ़ी भलाऊ शीदी हो, अहिड़ा काफ़ी मल्ल पहलवान पहुती विया। अञा काफ़ी मल्ल सिंध में बीमार आहिनि, उहो वज़ीफ़े जे लाइ वीचारा डोड़ी थकी पिया आहिनि। उन्हनि में मुंहिंजो नालो बि शामिलु आहे, मूंखे वज़ीफ़ो मिलंदो। शोएब सिद्दीकी साहिबु असांजो सेक्रेटरी हो, उहो कमिश्नर कराची थियो, उन खां पोइ असांजो वज़ीफ़ो बंदि आहे। ज़्यादतियूं आहिनि, उनजे करे मल्ल पहलवान रड़ियूं कंदा, पर असांजी कोशिशि आहे, उमेदु आहे हिन हुकूमत मां, हिन ऑफिसरनि मां त इनशाला जेके रहियल ज़िला आहिनि, तालका आहिनि, उन में कोच रखंदा ऐं मल्ल पहलवाननि खे जेको आहे वज़ीफ़ा ॾींदा, असांखे उमेदु आहे। थिए थी तव्हांखे ओतिरो क़द्र जी नज़र सां ॾिठो वञे थो जेतिरे जे लाइक़ु आहे सिंध जो पहलवान? असांजी सिंध जो पहलवान काफ़ी भला नाला जी महिरबानी सां असांजी कराची में असां हींअर जेको उस्ताद बहराम खाशकेली आहे, इहे असां सभई हींअर हथ हथ कयो आहे, जेके 5 पहलवान असांखे पैदा कया आहिनि। उस्ताद बहराम जी कोशिशि इहा आहे त मां पंहिंजी कराची डिवीज़न में पहलवानी कयां, जेकी माना सिंध जो नाले वारो शहर आहे, पर पूरे पाकिस्तान जो अहिड़ो ॿियारे मुल्कनि में बि कराची जहिड़ो शहर न हूंदो। असांजी कराची में पहलवानी कान्हे, उन जे करे असीं पंहिंजी पहलवानी आणियूं पिया इन मैदान ते। यहाँ पर जो इस साइड पे लड़की खड़ी हैं, वो तकरीबन अपनी जो पाँव है वहाँ पर जोर लगाकर फिर मतलब कि उसको लटाने की कोशिश बता देता हूँ। ये चीटिंग है या इसमें नहीं का रूल है? मैं आपको बता देता हूँ कि गेम का रूल है। रूल ऐसा है कि हम इस टेबल से कहीं से भी सपोर्ट ले सकते हैं, ठीक है। इसमें जो फाउल है वो 2 हैं फाउल। एक तो फाउल ये है कि इस पैड से नीचे उतर जाना, एल्बो। सेकंड फाउल दोनों पैर ऊपर ज़मीन से उठ जाना। तीसरा फाउल पैक को छोड़ देना। टेबल से कहीं से भी आप जो है सपोर्ट ले सकते हैं, हाँ, कहीं से भी सपोर्ट ले सकते हैं आप। टेबल से दूर भी हो सकते हैं, पास भी हो सकते हैं, सब तरीके से हो सकता है। अच्छा, यहाँ पर पाकिस्तान में मतलब आप क्या समझते हैं कि इस खेल के हवाले से आ रहे हैं बच्चे, ख़ासतौर पर गर्ल्स? अल्हम्दुलिल्लाह हमारी फेडरेशन ने तकरीबन 5 नेशनल करा चुके हैं, और लास्ट ईयर हम लोग ताजिकिस्तान में थे, बुखारा के अंदर। वहाँ जो है एशियन चैम्पियनशिप हुई है, जिसमें हमारे 4 मेडल लगे हैं, और उसमें से एक गर्ल्स हमारे पास है, सेंथिया रोज़ नाम है उसका ब्राउन्स मेडल लगा था एशियन चैम्पियनशिप में। और 3 बॉयज़ जो है वो पंजाब से, लाहौर से ताल्लुक़ रखते हैं। और इस गेम का बहुत चार्म है और बहुत लोग आ रहे हैं, और बहुत गर्ल्स और बहुत बॉयज़ हमारे पास हैं इस गेम की। और इंशाल्लाह हम कमिंग जुलाई के अंदर हम कराची के अंदर जो है नेशनल कराने का हमारा प्रोग्राम है। 21, 22 और 23 इंशाल्लाह हम नेशनल कराएंगे कराची के अंदर, आप देखेंगे।
इसमें टेक्निक भी होती है और ताकत का जोर भी होता है, दोनों का होना ज़रूरी है। अगर आपके पास ताकत है, टेक्निक नहीं है तो आपको ज़्यादा जोर लगाना पड़ेगा। अगर आपके पास टेक्निक है तो ज़्यादा जोर लगाने की ज़रूरत नहीं पड़ेगी आपको। नाज़रीन ॻाल्हि ॿोल क्यों था पिया उबैद खान सां बॉक्सिंग के हवाले सां हू थोड़ा घना हर्ट लगन था पिया। उबैद अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। बॉक्सिंग में आपने हिस्सा लिया, क्या नतीजा आया? बस जो हमने ट्रेनिंग की थी, हमने बस ट्रेनिंग की थी, बस अपने कोच का नाम ने बुलाया, इधर खेले, अभी हार गए हम। हार जीत तो होती रहती है बॉक्सिंग में, पर हमारे को चाहिए था हम इधर अपनी फाइट के लिए जो हम अपनी मेहनत करके आए थे। किससे आ रहे हैं आप? हम शेर अली से। शेर अली सर, मुकाबला टफ हुआ या ऐसे ही हुआ? जी टफ हुआ है, अब आपके सामने ही हुआ है। बस यही, अब वही नतीजा भी एम्पायर ही देते हैं, अब उन्होंने हार दिए तो अब हम हार गए हम। अच्छा, आप एम्पायर के फैसले से मुतमिन हैं? जी मुतमिन हैं? जी। अच्छा, अभी जो फाइट हो रही है उसमें आप किसका पल्ला भारी देख रहे हैं? रेड वाले का। अच्छा जी। ये बाकायदा सीखते हैं आप, मतलब या खुद से सीखी है, कोई उस्ताद है? उस्ताद से सीखी है, अपने खवारीदीन अफरीदी उस्ताद हैं हमारे, इंटरनेशनल बॉक्सर रह चुके हैं। अच्छा, नेशनल बॉक्सर आपके उस्ताद रह चुके हैं, तो अभी मतलब कि आगे आपके क्या प्लानिंग है इन फ्यूचर? भाई यही चाहते हैं कि हम अपने उस्ताद का नाम रोशन करें, अपने सिंध का। जी, तो आगे ट्रायल इंशाल्लाह आएंगे हमारे, हम बाहर जाएंगे, वही अपनी मेहनत करे, अपने उस्ताद का नाम ऊंचा करे, अपने देश का नाम ऊंचा करे, पाकिस्तान का। नाज़रीन उम्मीद है तव्हांखे असांजो जेको प्रोग्राम पसंद आयो हूंदो। इन दुआ ते जिथे हुजो शाल ख़ुश ऐं सलामत हुजो। पंहिंजे मेज़बान राइब बपड़ के कैमरामैन वकार शेख सां गॾु ॾींदा इजाज़त। मोकिलाणी न आहे, साथ सलामत सिंध सलामत।